नाज़रीन खे नशर फ़रोज़ में अपडेट कंदा हलूं। अवामी शिकायतुनि ते लाइव स्टॉक खाते के ऑफिस ते एंटी करप्शन टीम छापो हयो आहे। बिल्कुल नाज़रीन, एंटी करप्शन टीम रिकॉर्ड तहवील में भी वठी छॾियो आहे। अपडेट कयूं पिया नशर फ़रोज़ में अवामी शिकायतुनि ते लाइव स्टॉक खाते जी ऑफिस ते एंटी करप्शन टीम पारां छापो हयो वियो आहे, जॾहिं त एंटी करप्शन टीम रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो आहे। अपडेट कयूं पिया नशर फ़रोज़ में अवामी शिकायतुनि ते लाइव स्टॉक खाते जी ऑफिस ते एंटी करप्शन टीम छापो हयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं नशर फ़रोज़ में ज़ाहिद कैमखानी का। ज़ाहिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, नौशर फ़रोज़ की एंटी करप्शन टीम जो है नौशर फ़रोज़ के लाइव स्टॉक खाते की ऑफिस से जो छापो हयो है। अवामी शिकायतुनि ते लॻियल छापे दौरान जो है एंटी करप्शन की टीम जो है समूरो रिकॉर्ड जो है पंहिंजी तहवील में वरितो है। सर्किल ऑफिसर जो है मोहम्मद ज़मान आवान जो है आवाज़ टीवी के ॿुधायो त अवामी शिकायतूं मिलियूं त लाइव स्टॉक खातो जो आवाम की बुनियादी सहूलियतूं ॾियण में नाकाम वियो है। ब्रीडिंग दवाओं डीज़ल के बिलन में समेत ऑफिस के खर्चन के मद में जो लख रुपये की करप्शन कई वही है। उन रिकॉर्ड गुज़िरियल 4 साल जो रिकॉर्ड उन्होंने जो तहवील में वरितो आहे। रिकॉर्ड की वधीक जांच करण बाद जो है वाकई मुलविस अमलदारन खिलाफ केस दाख़िल कयो वेंदो। जी मेहरबानी अवां जी ज़ाहिद अपडेट करण लाइ।